अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशपावर हाज़िर आहे। नाज़रीन तव्हां ख़बर अथनि प्रोग्राम में असांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं, मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहो ॿारनि में दिलि जी बीमारियुनि बाबति तव्हांखे ॼाण ॾींदासीं त ॿारनि में जेके दिलि जी बीमारियूं थींदियूं आहिनि उहे छा पैदाइशी हूंदियूं आहिनि या पैदा थियण खां पोइ थींदियूं आहिनि, कहिड़ी उमिरि में थींदियूं आहिनि। अक्सर चयो वञे थो त दिलि जूं बीमारियूं जेके आहिनि उहे वॾनि माण्हुनि जूं आहिनि, अमीर माण्हुनि जूं आहिनि, या जिन जो वज़न वधीक आहे उन्हनि खे घणो करे थींदियूं आहिनि, या जिन खे परेशानियूं वधीक आहिनि उन्हनि खे थींदियूं आहिनि, पर ॿार मासूम हूंदा आहिनि उन्हनि खे छो थींदियूं आहिनि इन बाबति तव्हांखे ॼाणींदासीं। ऐं दिलि जो सुराग बि चयो वेंदो आहे त ॿारनि खे थींदो आहे, उन हवाले सां असांजे मुल्क में कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि, छा जिन खे दिलि जूं बीमारियूं आहिनि ॿारनि खे या दिलि में सुराख आहे उहे हिते पाकिस्तान में किथे उन्हनि जो इलाजु थींदो आहे, उहे कीअं फ़ाइदो वठी सघनि था, उहे कीअं पंहिंजी बहितर ज़िंदगी गुज़ारे सघनि था, छा ॿारनि में जेके दिलि जूं बीमारियूं उन जा जदीद साइंसी दौर में कहिड़ा इलाज जा बहितर तरीक़ा मौजूदु आहिनि जिन जे ज़रिए उहे ॿार इलाजु कराए पंहिंजी नॉर्मल ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघनि। इस सिलसिले अॼु मूंसां गॾु जेको महिमान आहे उहो आहे डॉक्टर अब्दुल सत्तार शेख, पीडियाट्रिक जेको यूनिट आहे NICVT उन जा हेड आहिनि, उन सां गॾो गॾु कंसल्टेंट NICVT में ॿारनि जे बीमारी जा माहिर आहिनि। अस्सलाम वालेकुम। थैंक यू वॾी महिरबानी डॉक्टर अब्दुल सत्तार शेख साहब तव्हां हिते असां डॉक्टर साहब तव्हां NICVT तमामु वॾो इदारो आहे, दुनिया जे वॾनि इदारनि में शामिलु आहे ऐं उनजा सिंधी अंदरि सैटेलाइट सेंटर बि आहिनि। तव्हां NICVT कराची में वेठा आहियो। जॾहिं असां ॿारनि जी बीमारियुनि जी ॻाल्हि था करियूं त ॿारनि में दिलि जूं कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि हिन वक़्तु? त मां सभ खां पहिरियों तव्हांखे इहो चवंदुमि त इहो तमामु हिकिड़ो अहिड़ो शोबो आहे या अहिड़ी बीमारी आहे या अहिड़ी शइ आहे मौज़ू आहे जंहिं ते तमामु घटि ॻाल्हाए वियो आहे पब्लिक लाइ, माण्हुनि लाइ, सिर्फ़ु माण्हुनि पब्लिक लाइ न, असांजा जेके फिज़िशियन, जनरल फिज़िशियन आहिनि, GPs आहिनि, पीडियाट्रिशियन या ॿिया डॉक्टर, उन्हनि खे घटि अवेयरनेस ॾिनी वई आहे। ऐं बीमारियूं ॿिनि क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि, हिकु हूंदियूं आहिनि उहे बीमारियूं जेके पैदाइशी हूंदियूं आहिनि, ॿारनि जे दिलि जूं पैदाइशी बीमारियूं, ऐं उहे बीमारियूं हूंदियूं आहिनि जेके बाद में पैदा थींदियूं आहिनि। पैदाइशी कहिड़ियूं आहिनि? पैदाइशी उहे आहिनि सभ खां कॉमन अचे तव्हां ॿुधंदा हूंदव दिलि में सुराख आहे, दिलि जे पर्दे में सुराख आहे, ॿियो पैदाइशी, हा पैदाइशी आहे, दिलि जा वाल ख़राबु आहिनि, अच्छा इहो बि पैदाइशी, शरियानियूं जा वाल बंदे आहिनि, उन जो वाल तंग आहे, न ठहियो आहे या ग़लति लॻल आहिनि। ॿियो इहो आहे त तव्हां जूं जेके नसियूं आहिनि, मेजर नसियूं, उन्हनि में ब्लॉकेज आहे, पैदाइशी या फिर इहो बि आहे त पैदाइशी तौर पर दिलि बिल्कुलु कमज़ोर आहे, ठीकु आहे न, या उन जूं जेके दिलि सिर्फ़ु खाना न हूंदा आहिनि, उन जूं हिकु नसियूं हूंदियूं आहिनि जेके साफ़ु खून खणी वेंदियूं आहिनि, हिकु नसियूं हूंदियूं आहिनि जेके गंदो खून खणी ईंदियूं आहिनि, उन्हनि जी ग़लति जोड़ या ग़लति बनावट बि बीमारी आहे पैदाइशी। अच्छा ॿार पैदा थियण खां पोइ फ़ौरन बि दिलि जी बीमारी थींदी आहे? कुझु इहे आहिनि त जीअं तव्हां ॾिसंदा हूंदव न, ॿार खे जेकॾहिं इन्फेक्शन थिए थो, ॿार जी न्यूट्रिशन सही न आहे, ॿार खे को अहिड़ो को स्ट्रेस अची वियो जो दिलि कमज़ोर थी वञनि, सभ खां मोस्ट कॉमन आहे घणी क़दुरु त दिलि कमज़ोर थी वञनि, फेल थी वञनि, या वाल लीक थी वञनि। जीअं जेको मोस्ट असां वटि घणो कॉमन आहे इन्फेक्शन जे करे छा थींदो आहे, रूमेटिक फीवर हूंदो आहे हिकु, गुटली जी बीमारी, उन छा थींदो आहे, जोड़नि जी बीमारी थींदी आहे गले जो इन्फेक्शन जे करे, ऐं वञी कंदी आहे दिलि जे वालनि ते असरु, त दिलि जा वाल लीक थी वेंदा आहिनि, लीक थी करे आस्ते ख़राबु थी वेंदा आहिनि, उहा घणी कॉमन आहे। ॿी जेके मां चयो दिलि कमज़ोर थी वञनि, दिलि जा पठा कमज़ोर थी वञनि, उनखे मायोकार्डाइटिस चइबो आहे, उहो बि इन्फेक्शन जे करे थींदी आहे। केसि ताईं छा इहे जेके ॿारनि जूं बीमारियूं आहिनि पहिरीं ॾींहं जे ॼमण खां वठी 14-15 सालनि जे विच में जेके बीमारी थींदो उन्हनि खे असां ॿारनि जी बीमारी चवंदासीं? ॿारनि जी बीमारी त उहा जे ॿारनि जी उमिरि काउंट कई वेंदी आहे न, ॿार हूंदी आहे त पैदाइश खां वठी 18 सालनि ताईं ॿार आहे। अच्छा उन दरमियान जेका बि बीमारी थिए, हा उहा उनखे तव्हां ॿार जे हुन में काउंट कंदो? त अॼु त जेकॾहिं कंहिं ॿार खे पैदाइशी नुक्स आहे, उनखे ख़बर पए थी 30 सालनि खां पोइ या 40 सालनि खां पोइ, त उनखे बि तव्हां ॿार जी बीमारी शुमारु कंदो? बिल्कुलु, उनखे असां चवंदा आहियूं पैदाइशी दिलि जी बीमारी। एॾो देरि सां छो ख़बर? हा देरि सां ख़बर न, ख़बर तव्हांखे मां ॿुधायो त बीमारियूं, इहे दिलि जी बीमारियूं एतिरे नंबर में ई हुयूं जेतिरियूं आहिनि, इन अवेयरनेस न हुई, डायग्नोस्टिक सम्झो त असां वटि इंस्ट्रूमेंट्स न हुया, टेक्निक्स न हुई, टेक्नोलॉजी न हुई, माण्हू एजुकेटेड सम्झो स्किल्ड पर्सन्स न हुया, त उन करे ख़बर न पवंदी। कीअं ख़बर पए हिकिड़ी माउ खे या हिकिड़े वालिद साहिब खे त ॿार एॾो 6 महीननि जो आहे या साल जो आहे या 1.5 साल जो आहे, पर हुनखे दिलि में सुराख आहे, कहिड़ी उन में निशानियूं पैदा थींदियूं? ॾिसो इहा सभ खां पहिरियों तव्हांखे ॿुधायां त उमिरि जे हिसाब सां हूंदो आहे। हिकु ॿार बिल्कुलु नओ मौलूद आहे, नओं ॼावल ॿार आहे, माउ पीउ खे मिलियो आहे, तव्हां ॾिसो त ब्लू आहे, उन कलर नीरो आहे, नॉर्मल ॼावल ॿार पिंक हूंदो आहे, पर तव्हां जेकॾहिं ॾिसो त नीरो ॿार आहे त इहा दिलि जी वॾी बीमारी, ख़तरनाक बीमारी, ख़तरनाक बिल्कुलु पैदाइशी नीरोपन, माना ज़िंदगीअ जो ख़तरो, एॾी ख़तरनाक बीमारी आहे जो पैदाइशी तौर ते ॿारु नीरो थियो आहे, माना फ़ौरन एमरजेंसी आई आहे, इनखे देरि करणु माना ॿार लाइ ज़िंदगी लाइ ख़तरो आहे। हिकु इहो, ॿियो इहो आहे त ॿार जी साह जी रफ़्तार बार बार तेज़ थियणु, जीअं नमूनिया थियणु, सीने जूं पसलियूं हलणु,
दिलि जी धड़कन तमामु तेज़ थियणु, ॿार जो खीरु पीअंदे सहकी वञणु, पसीनो अचणु, गर्दन हलाइणु, माना रुकी रुकी पीए ऐं वज़न न वधणु, इहे सभ खां इम्पॉर्टेंट निशानियूं आहिनि। जंहिं बि ॿार में तव्हांखे लॻे त ॿार बार बार सीनो ख़राबु थो थिए, दिलि जी धड़कन तेज़ आहे, साह जी रफ़्तार तेज़ आहे, वज़न नथो वधाए, खीरु पीअंदे थकिजी थो पए, पसीनो थो अची वञे, त फ़ौरन डॉक्टर खे वठी वञणु घुरिजे। ऐं उन्हनि ॿारनि में घणे क़दुरु चांसिस हूंदा आहिनि त दिलि जी का न का पैदाइशी बीमारी हूंदी आहे। इन खां अलावा ॿिया बि दिलि जा नुक्स पैदा थियनि था की पैदाइशी? हा, नुक्स इहे हूंदा आहिनि त तव्हां मां जीअं चयो वाल हूंदा आहिनि, दिलि जूं शरियानियूं जेके आहिनि, मेजर शरियानियूं, ॿ शरियानियूं हूंदियूं आहिनि, हिकु साफ़ु खून खणी पूरी जिस्म में ॾींदी आहे शरियान, ॿी हूंदी आहे गंदो खून खणी फिफड़नि में वेंदी आहे सफ़ाईअ लाइ। ॿिन्हिनि शरियानियुनि जी वाल में ब्लॉकेज थी सघे थी, या उन्हनि जो वाल जो जेको पर्दो आहे उहो ख़राबु थी सघे थो, उन में सुराख़ थी सघे थो, या उहे शरियानियूं जेके आहिनि पाण उन्हनि जो पर्दो ठहे ई न, बिल्कुलु बंदि हुजे पैदाइशी तौर ते, माना उहो खून उन पासे ॾांहुं वञी न सघे, इहो मुमकिन थी सघे थो। या शरियानियूं जेके आहिनि उल्टियूं हुजनि, साफ़ खून खाने वारे खून में गंदे खून वारी नलकी लॻल हुजे ऐं गंदे खून वारे खाने में साफ़ खून वारी नलकी लॻल हुजे, उहे ॿार बि बीमारी पैदाइशी तौर ते नीरा हूंदा, बीमार हूंदा। अच्छा डॉक्टर, हिकिड़ो हिन में सुवालु अचे थो, जेकॾहिं को ॿारु आहे उनखे दिलि में किथे बि सुराख़ आहे पर उहो 25 सालनि ताईं ज़िंदा रहे थो, उनखे का तकलीफ़ न आहे, कमकार करे थो, त उहो कीअं थो वक़्तु गुज़ारे? हा, हाणे उन में तव्हांखे ॿुधायो जेके दिलि जूं बीमारियूं पैदाइशी न, उन में हूंदा त कुझु माइनर बीमारियूं हूंदियूं आहिनि, कुझु मॉडरेट दरमियानियूं ऐं कुझु तमामु सीवियर। तो जेको माइनर सुराख़, जीअं तव्हांखे मां चयो ASD आहे, नंढे पर्दे में सुराख़ आहे, नंढो VSD आहे, या नंढो PD आहे, हल्की लीकेज आहे, हल्की कमज़ोरी आहे, इहे उहे शयूं हूंदियूं आहिनि जेको इंसानु उन सां गॾु मां कंपनसेट थी करे हली रहियो हूंदो आहे, वॾी उमिरि ताईं हली रहियो हूंदो आहे, जेसिताईं उनजी दिलि उनखे सपोर्ट करे, सहारो ॾिए, बर्दाश्त करे। अक्सर तव्हां जेके नंढा ॿार दिलि जे सुराख़ वारा ईंदा आहिनि या दिलि जे नुक्स वारा ईंदा आहिनि, उन्हनि जी फ़ौरन सर्जरी तव्हां न कंदा आहियो, इंतज़ारु कराईंदा आहियो, बाबा साल इंतज़ारु करियो, 1.5 साल इंतज़ारु करियो, 6 महीना इंतज़ारु करियो, छो इंतज़ारु कराईंदा? हा, इन जो सभ खां पहिरीं इहो आहे त जेको सर्जरी आहे, ऑपरेशन आहे, उन जो हिकिड़ो प्रॉपरली प्रोटोकॉल गाइडलाइंस डेवलप थियल हूंदो आहे पूरी दुनिया लाइ। जीअं मां तव्हांखे चयो नंढो सुराख़ आहे, दिलि ते लोड न आहे, ॿार खे तकलीफ़ न आहे, वज़न वधे थो, सिहत सही आहे, पंहिंजे हिसाब सां जिस्मानी ग्रोथ थिए थी, त असां उनखे ॾिसंदा आहियूं त दिलि ते उन जो इफेक्ट केतिरो आहे। जेके माइनर इफेक्ट आहे ऐं त ज़रूरत न आहे त असां उनखे चवंदा आहियूं थी सघे थो सुराख़ बंदि थी वञे, ऐं सुराख़ जे बंदि थियण जा चांसिस बि उन सुराख़ जी नोयत जे हिसाब सां हूंदा आहिनि। जीअं वॾे पर्दे में VSD सुराख़ हूंदो, विच ते हूंदो या हेठि हूंदो, उन जा सम्झो त 70-80% चांस हूंदा त बंदि थी वेंदो। केतिरे अरसे में बंदि थींदो ॿार जी उमिरि में? जेको तमामु घटा सुठा चांसिस हूंदा आहिनि उहे 5 सालनि जे अंदरि अंदरि हूंदा आहिनि, पर उन सुराख़नि में जेके नंढे खां दरमियानी साइज़ जा हूंदा, वॾो सुराख़ हूंदो उन में इन क़िस्म जो आसिरो ई न करणु घुरिजे। असां वटि ग़लति प्रैक्टिस आहे, जेको मां चवंदुमि त इहो बेसिकली ग़लति कंसेप्ट आहे त बाबा दिलि में सुराख़ आहे, छॾे ॾिएसि, कुझु न थींदो, बंदि थी वेंदो, न, ईअं न आहे। सभ खां पहिरियों ॾिसो त इहो सुराख़ कहिड़े क़िस्म जो आहे, इन में चांस केतिरो आहे बंदि थियण जो। न त पोइ जल्दी ऑपरेशन करे उनखे बंदि छो नथा कयूं? जेके नुक़साननि, हा ॾिसो न, जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल हिकु सुराख़ उहो आहे जेको नंढो आहे या दरमियानी आहे, जेको ॿार कंहिं बि क़िस्म जो मसइलो नथो करे, चलो उहो त ठीकु आहे, उनखे असां, पर जेकॾहिं वॾो सुराख़ आहे त उनखे बि असां जेके आहिनि न ॾिसंदा आहियूं त हाणे वॾो ॿारु आहे, वज़न एतिरो थी वियो आहे जो बाईपास ऑपरेशन बर्दाश्त करे वेंदो, त असां उनखे फ़ौरन ऑपरेशन कंदा आहियूं। जेकॾहिं को मुश्किल आहे त पोइ ओपन हार्ट सर्जरी बि करणी पवंदी आहे कॾहिं कॾहिं? ईअं हाणे इहो बि हूंदो आहे त असां ॾिसंदा आहियूं त ॿारु आहे, जेकॾहिं असां उनखे चांस ॾियूं बिना ऑपरेशन जे, छो त ऑपरेशन थियणु माना बाईपास ऑपरेशन थींदो आहे, पोइ मेजर ऑपरेशन आहे, उनजी कॉम्प्लिकेशन हुन ज़ाहिरा जिस्म ते, दिलि ते, उन में हिकिड़ो सम्झो त हिकिड़ो नशो बि ॾियणो पवंदो, ॿारु ICU में पवंदो, उन सभिनी शयुनि खे असां बहितर कोशिशि कंदा आहियूं त बिना ऑपरेशन जेकॾहिं थी वञे असां उहो चांस ॾियूं। ऐं उन चांस में असांखे फ़ाइदो इहो थियो आहे त असां वटि हाणे लेटेस्ट टेक्नोलॉजी, लेटेस्ट डिवाइस। उन अचां थो, अॻे छा हूंदो त असां वटि दिलि जे सुराख़ जा जेके पैदाशी ॿारनि में दिलि जूं बीमारियूं, उन्हनि जो इलाजु असां वटि कोन हूंदो, ॿाहिरि मुल्कनि में वेंदा हुआसीं, असांजे ॿिया जेके मुल्क में। हाणे छा पाकिस्तान में या सिंध में इहे शयूं मौजूदु आहिनि, जेके हेॾे कंहिं ॿार खे दिलि में सुराख़ आहे या का पैदाशी बीमारी आहे त हिते इलाजु करे उहो नॉर्मल ज़िंदगी गुज़ारे सघे थो? इहे सहूलियतूं मौजूदु आहिनि? बिल्कुलु, इहो तमामु सुठी पॉइंट तव्हां खई। हाणे कंहिंखे कंहिं मुल्क वञण जी ज़रूरत कोन्हे ॿार खे, सम्झो 99% उहे ऑपरेशन, उहे इलाज जेके ॿिए मुल्कनि में थियनि था असां वटि मौजूदु आहिनि, स्पेशली इन SUVD। तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, वक़्तु नंढे वक़्फ़े जो। नाज़रीन वठो था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो।
वेलकम बैक नाज़रीन। अचो पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो डॉक्टर अब्दुल सत्तार शेख सां शुरू कयूं। डॉक्टर साहब ॾाढी ज़बरदस्त तव्हां असांखे ॼाण ॾिनी त दिलि जा जेके बि सुराख आहिनि या दिलि जी जेकी ॿारनि खे पैदाइशी बीमारियूं आहिनि उन्हनि जो इलाज हिते थिए थो। अञा उनखां पोइ मां तव्हां खां इहो बि ज़रूरु सुवालु पुछंदुसि त जेके पैदाइश खां पोइ बीमारी थियनि त उनजे लाइ अच्छा डॉक्टर साहब इहे सहूलियतूं NICVT कराची में मौजूदु आहिनि पर NICVT जा सॼी सिंध में सैटेलाइट सेंटर मौजूदु आहिनि। छा उन्हनि में बि इहे सहूलियतूं आहिनि? उतां जा मक़ामी माण्हू उतां जा नंढड़ा जेकॾहिं सखर में को ॿारड़ो आहे, को लाड़काणे में आहे, को हदादू में आहे त उहो उतां इलाजु कराए सघे थो? हाँ बिल्कुलु बि इन लाइ असां प्रॉपर हिकिड़ो नेटवर्क NICVT नेटवर्क ठाहियो आहे। NICVT नेटवर्क जी जेके सेंटर्स आहिनि चाहे उहो कराची खां अलावा हैदराबाद आहे, टंडो मोहम्मद खान आहे, मिठी आहे, नवाबशाह आहे, सेवण आहे, लाड़काणो आहे, खैरपुर आहे, ठीकु आहे न, ऐं लियारी बि आहे। इन सेंटर में असांजा पीडियाट्रिक कार्डियोलॉजिस्ट मौजूदु हूंदा आहिनि। उहे पेशेंट खे एग्ज़ामिन कंदा आहिनि ऐं उन्हनि ॾे मोस्टली पेशेंट जेके आहिनि या त पाण ईंदा आहिनि या उन्हनि ॾे पीडियाट्रिशियन या जनरल फिज़िशियन मोकिलींदा आहिनि। उन्हनि जो इकोकार्डियोग्राफी करे सभ खां पहिरियों असेस कंदा आहिनि त छा इन ॿार खे फॉरन ऑपरेशन जी या इंटरवेंशन जी या कंहिं शइ जी ज़रूरत आहे या दवा ते कमु थी वेंदो, दवा जे ज़रिए मसइलो हल थी सघे थो। जेके दवा जे ज़रिए थी सघे थो त उतां ई मेडिसिन लिखी करे उनखे वरी उते ई फॉलोअप करायो वेंदो आहे त जीअं न वञिणो पए। पर जेकॾहिं उन ॿार खे कंहिं ऑपरेशन जी या इंटरवेंशन जी एंजियोग्राफी जी ज़रूरत आहे त पोइ सखर ऐं टंडो मोहम्मद खान ऐं कराची हिते असांजा 3 मेन सेंटर आहिनि जिते असां पीडियाट्रिक कार्डियोलॉजिस्ट, पीडियाट्रिक कार्डिक सर्जन टीम गॾु हूंदी आहे। पोइ असां डिसाइड कंदा आहियूं उनखे बिना ऑपरेशन जे डिवाइस कयूं, एंजियोप्लास्टी एंजियोग्राफी ज़रूरु थ्रू या ओपन हार्ट सर्जरी कयूं। अच्छा इन में मतिलबु इहो त जिते एंजियोप्लास्टी थिए थी या जिते सर्जन जी ज़रूरत न आहे त उते जेको कार्डियोलॉजिस्ट आहे उहो बि इलाज करे उन ॿार खे ठीकु करे सघे थो। ॿार जो इलाज उहो ई कंदो आहे, प्राइमरी इलाज उहो ई करे ऐं डिसाइड कंदो आहे जिते ॾिसंदो आहे त हिनखे हाणे सर्जरी ज़रूरत आहे त पोइ हुनखे उते रेफर पोइ वरी कार्डिक सर्जन सां तव्हां कंसल्ट कंदो। माना इहो आसान तरीक़ो आहे त हिकिड़ो कार्डियोलॉजिस्ट खे जेकॾहिं वेठो आहे त इन्हनि जेके नुक़्स आहिनि उन्हनि खे बहितर करे सघे थो। अच्छा हिकिड़ो डॉक्टर साहब तव्हां ज़िक्र कयो त उहे बीमारियूं जेके ॿारनि खे पैदाइश खां पोइ थींदियूं आहिनि उन्हनि जा इलाज जा तरीक़ा मौजूदु आहिनि? हा उन्हनि जा कहिड़ियूं थींदियूं आहिनि उहे? उन्हनि में तव्हां चयो त इन्फेक्शन थींदो आहे, हीअ थींदो आहे, उहो थींदो आहे, उन्हनि जो छा उन्हनि जे दवाउनि जे ज़रिए ठीकु थींदा या उन्हनि लाइ का सर्जरी या एंजियोप्लास्टी एंजियोग्राफी ॾांहुं वञिणो पवंदो? बिल्कुलु बि उन में ॿई तरीक़ेकार थी सघनि था। ॿार जो जेकॾहिं कंहिं इन्फेक्शन जे करे दिलि जा पठा कमज़ोर थी विया आहिनि त उहो मोस्टली दवाउनि जे ज़रिए थींदो आहे। पोइ उन ॿारनि खे असां रेगुलर बेसिस ते दवा ॾेई करे फॉलो कंदा आहियूं, मॉनिटर कंदा आहियूं त छा उन जी दिलि वापसि स्ट्रॉन्ग थी रही आहे, न थी आहे, नॉर्मलाइज़ थी रही आहे, न थी रही आहे। ॿियो जेकॾहिं उन जे दिलि जे गिर्द पाणी आहे इन्फेक्शन जे करे त पोइ असां ॾिसंदा आहियूं छा पाणीअ खे असां ड्रेन कयूं, उतां कढूं या उहो बि दवाउनि ते ख़तमु थी वेंदो, उनखे असां फॉलोअप कंदा आहियूं। टियों थी वियो दिलि जा वाल इन्फेक्शन जे करे लीक थी विया या उन ते जरासीम अची विया ऐं जरासीम जे करे वाल ख़राबु थी विया, पोइ असां ॾिसंदा आहियूं छा एंटीबायोटिक्स ते ट्रीटमेंट ते उहे आहिस्ते आहिस्ते रिकवरी थिए थी या नथी थिए या सीरियसनेस एतिरी आहे, शिदत एतिरी आहे त वेट करण में पेशेंट खे नुक़सानु आहे। उहो डिसाइड कंदो आहे असांजो पीडियाट्रिक कार्डियोलॉजिस्ट। हुन ॾिठो न दवा ते इलाज ते बहितरी थी सघे थी, फॉलोअप में पेशेंट इम्प्रूव थी रहियो आहे त असां हुनखे कंटिन्यू कंदा आहियूं। पर लॻंदो आहे न हाणे हिनखे ज़रूरत आहे ऑपरेशन जी, वाल तब्दील करण जी, वाल खे रिपेयर करण जी, त असांखे हुनखे सर्जरी जेको दिलि जे मथां हिकिड़ो परदो हूंदो आहे जेका झिली में जंहिंमें दिलि हूंदी आहे उन जा बि बीमारियूं आहिनि? हा उहा जीअं तव्हांखे ॿुधायो त दिलि जी को बि इन्फेक्शन थींदो, दिलि जी झिली खे इन्फेक्शन जे करे पाणी अची वेंदो आहे। उहो पाणी जीअं असां TB तमामु घणी कॉमन आहे। TB जे करे छा थींदो आहे त TB जे करे दिलि उन लाइ छा उहो पाणी ड्रेन करिणो पवंदो, का सर्जरी करणी पवंदी या दवाउनि ज़रिए ठीकु थी वेंदो? इहो सिंपल। उन में बि हार्ट पेन थी सघे थो? बिल्कुलु बि। उहो पाणी जेको हूंदो दिलि खे दॿाईंदो, दॿाए करे उनखे फंक्शन न करणु ॾींदो, दिलि ते माना हिकु सख़्ती थींदी ऐं ग्रिप थी पाणी कंदो, उनखे सोढ़ो कंदो त उनमें दिलि में दॿाउ पैदा थींदो, सूरु थींदो, दिलि जी धड़कन वधंदी, दिलि कमज़ोर थींदो। पोइ उन कंडीशन खे ॾिसी करे असां महसूसु चेक कंदा आहियूं इको ते त केतिरो पाणी आहे। ठीकु आहे। जेकॾहिं उहो सिग्निफिकेंट आहे, दिलि खे ख़राबु थो करे, नुक़सानु थो ॾिए त फौरन बिना ऑपरेशन न थींदो आहे, सिंपल हिकिड़ो नीडल जे थ्रू पाणी कढंदा आहियूं। पोइ चेक कंदा आहियूं पाणी त TB जे करे आहे, वायरल इन्फेक्शन आहे, बैक्टीरियल इन्फेक्शन आहे या ॿी का बीमारी आहे। वरी ॿीहर थी सघे थो? हा थी सघे थो। जेकॾहिं हिकिड़ो कैंसर आहे, कैंसर जेका आहे उन में बि थींदो आहे। पोइ असां ॾिसंदा आहियूं इन ॿार खे जेकॾहिं कैंसर आहे त फ़ौरन असां कैंसर वारनि सां कॉन्टेक्ट कंदा आहियूं त हुनजी ट्रीटमेंट जेका आहे पाणी बार बार थींदो जेसि ताईं उनजी बीमारी TB आहे, TB बि जेसि ताईं ट्रीट न थींदी तेसि ताईं पाणी थींदो रहंदो। अच्छा डॉक्टर साहब जेकॾहिं हिकिड़ो अहिड़ो ॿारु आहे जंहिंखे दिलि में सुराख आहे पर हुनजी उमिरि हाणे 40 साल या 35 साल पर सुराख मौजूदु आहे, छा हिन वक़्तु बि हुनजी एंजियोप्लास्टी या सर्जरी थी सघे थी? बिल्कुलु बि। हा अॼु ई मां तव्हांखे ॿुधायां, अॼु हिकिड़ो असां वटि पेशेंट आयो 55 इयर्स जो हुयो, सुराख हुयो दिलि में। सुराख हुयो, सॼी ज़िंदगी कीअं गुज़ारी? छा हुन तकलीफ़ कोन्हे हुनखे? हा हुनखे तकलीफ़ न थी, थोरी घणी तकलीफ़ हूंदी हुई, वेंदो हो डॉक्टर ॾे, हुनखे हमेशह ईअं त तोखे चेस्ट पेन आहे, थोरो नमूनी आहे, ट्रीटमेंट थींदो रहियो।
पोइ हिन दफ़े कंहिं हुनखे महसूसु कयो, कंहिं एक्सपर्ट फील कयो त दिलि मां एडिशनल आवाज़ थो अचे। इहो दिलि मां एडिशनल आवाज़ अचणु वॾी निशानी आहे त दिलि जे अंदरि सुराख आहे या ख़राबी आहे। हुनखे एडवाइस कयो इकोकार्डियोग्राफी। असां इकोकार्डियोग्राफी कयोसीं, दिलि जे वॾे नंढे पर्दे में वॾो सुराख हुयो, जंहिं करे दिलि ते सोजन 50 साल उन सुराख में गुज़ारिया। पोइ इन सां ॾिसो न छा थियो त उन दिलि सुजियल हुई, सीने ते प्रेशर हो, बीमारी। हा, उहा शइ इन 50 साल खईं। हाणे उन करे छा थियो, उन कंप्रोमाइज़ थियो, हेल्थ कंप्रोमाइज़ थी। असां हुनखे एंजियोग्राफी करे डिवाइस हणी करे नॉर्मलाइज़ करे छॾियोसीं ऐं माशाल्लाह उहो सुभाणे डिस्चार्ज थींदो सुबुह जो। ॾाढो सुठो। अच्छा डॉक्टर साहब, जेकॾहिं ॿार कंहिंखे दिलि में सुराख आहे, उन 6 महीननि में साल जे अंदरि जल्दी उनजो ऑपरेशन कजे, हरूभरू 3 साल न 2 साल न, अक्सर माण्हुनि जी शिकायत आहे, NICD वारा चवंदा 2 सालनि खां पोइ अचनि, 1.5 साल खां पोइ अचनि। इन शइ ॾे छो था वञो? हाणे जदीद साइंसी तरीक़ो आहे, उन महिल ई जेकॾहिं उनखे को सुराख नुक्स आहे, उन महिल ई सर्जरी करे उनखे जेको सो ठीकु करे छॾियो। इंतज़ारु छो था करियो? इंतज़ारु न करणु घुरिजे। मुंहिंजे ख़्याल इहा शिकायत दूर कीअं थींदी? हा, हिन वक़्तु तव्हांखे सिंपल हिकु शइ ॿुधायां त हिन वक़्तु जेके बि मां तव्हांखे चयो इलाज आहिनि, उनजो प्रोटोकॉल गाइडलाइंस मौजूदु आहे त हे हिन क़िस्म जो सुराख आहे। इन सुराख सां गॾु जेकॾहिं हे निशानियूं हूंदियूं त इहो इंडिकेशन आहे त ऑपरेशन करे हिनखे बंदि कयो या बिना ऑपरेशन जे बंदि कयो। जेके उहे निशानियूं न आहिनि, उहे नुक़सानात न आहिनि, त उन जो मतिलबु आहे त उनखे उहो जीअं असां चवंदा आहियूं क्लास 1 इंडिकेशन, माना स्ट्रॉन्ग इंडिकेशन त हा बिल्कुलु करणु घुरिजे। ॿियो हूंदो आहे त न, जेकॾहिं एॾो तकलीफ़ न आहे तव्हां पोइ उनखे ॾिसंदो त उनजो फ़ाइदो वर्सिस नुक़सानु, छा असां उनखे बाईपास ते खणी वञूं, एॾो उनखे हाई रिस्क ॾियूं जेतिरो उनखे फ़ाइदो थींदो या न थींदो। ख़बर पए सुराख नंढो आहे, न दिलि ते लोड आहे, न सीने ते, न ॿार खे नुक़सानु आहे, असां बाईपास ऑपरेशन जी हुनखे हेॾो रिस्क ॾियारायूं। माउ पीउ त न सम्झंदा, उहे थी सघे थो सम्झनि त न असांजो ऑपरेशन थिए, ॿार जो सुराख ख़तमु थिए, असांजी जान छुटी वञे, पर उनखे असां हिन वक़्तु उन दौर में वेठा आहियूं जंहिं दौर में हर शइ बिल्कुलु ब्लैक एंड वाइट आहे। अच्छा डॉक्टर साहब, जेके तव्हांजा सेंटर आहिनि NICD कराची खां वठी सखर ताईं, त जेकी तव्हां ॿुधायो त उते बि इलाजु कयो अथनि, त जेकॾहिं को सुराख आहे कंहिंखे दिलि में या का दिलि जी बीमारी आहे, कंहिं ॿारड़े खे या वालदीन ग़रीब आहिनि, उते अचनि था, त इहो जेको बि तव्हांजो अमल आहे उहो फ्री ऑफ कास्ट आहे, सॼो फ्री में उन्हनि ॿारनि जो इलाजु थी वेंदो? हा बिल्कुलु बि। तव्हां फॉर एग्ज़ाम्पल सखर में वॾो सिट्रेस सेंटर आहे, वॾी हॉस्पिटल आहे, तव्हां उते दाख़िल थींदव त तव्हांखे किथे बि पेमेंट जो काउंटर न मिलंदो। को काउंटर आहे ई न, जॾहिं काउंटर ई कोन्हे हुन मतिलबु त का पेमेंट कान्हे, को बि अची पंहिंजो हुन मां फ़ाइदो वठी सघे थो, पंहिंजी सर्जरी ऑपरेशन कराए सघे थो। न बैंक आहे, न काउंटर आहे, न पेमेंट करणु वठण वारो, मतिलबु कोई इशू कोन्हे। अच्छा डॉक्टर साहब, जदीद साइंसी तरीक़ा कहिड़ा आहिनि या जदीद इलाज जा कहिड़ा तरीक़ा मौजूदु आहिनि त नंढनि ॿारनि में जेकॾहिं पैदाशी नुक्स आहिनि दिलि में, त उन्हनि खे माउ जे पेट में ई ठीकु करे सघिजे? अहिड़ा के तरीक़ा हिन वक़्तु आहिनि या कमु हले त माउ जे पेट में ई उनजो अल्ट्रासाउंड या करे उनखे ॾिसी जेकॾहिं को नुक्स आहे त उनखे उते बहितर करे सघिजे थो? अहिड़ा तरीक़ा मौजूदु आहिनि दुनिया में, हिन ते को कमु थिए पियो? हा बिल्कुलु बि। ॾिसो न, हिन वक़्तु तमामु घणी लेटेस्ट टेक्नोलॉजी अची वई आहे, फास्ट टेक्नोलॉजी आहे, ऐं उन सां गॾु अवेयरनेस तमामु घणी आहे। त असां छा चवंदा आहियूं त हिकिड़ो सबबु ॿारनि जे दिलि में पैदाशी बीमारी इहो आहे असांजी ख़ानदानी शादी, फैमिली मैरिज, हा न। उनखे घणे क़दुरु असांजी ज़ाहिर कम्यूनिटी वारा जेके आहिनि एॾो हो न कंदा आहिनि, जॾहिं बि असां उनखे ॿुधाईंदा आहियूं त इहो ग़लति अमल आहे, तव्हां ख़ानदान जे अंदरि शादी कयो, इन सां बीमारियूं जो सबबु वधी सघे थो। जेकॾहिं तव्हांखे अॻु में ख़ानदान में बीमारी आहे, जेकॾहिं कंहिं माउ खे पीउ खे दिलि जो मसइलो आहे त ॿार खे वधीक चांस हूंदो, पर जेकर अॻु में हिकिड़े ॿार खे आहे उन्हनि मां त ॿिए ॿार खे अञा वधीक चांस हूंदो। उनखे असां चवंदा आहियूं जॾहिं माउ खे पेट में ॿारु हुजे, उनखे फीटल इकोकार्डियोग्राफी, माना उन ॿार जो जेको पेट जे अंदरि आहे अची इकोकार्डियोग्राफी करे चेक कराए त छा उनजे ॿार खे दिलि जो को मसइलो त नथो हले, जंहिंजो चांस आहे। पोइ जेकॾहिं मसइलो आहे त उनखे असां सभ खां पहिरियों चेक कंदा आहियूं त छा इहो मसइलो वधीक वारो आहे, सॉरी हा, पोइ जेकॾहिं मसइलो आहे त छा उहो उते ई हल करे सघिजे थो? हा, मसइलो केतिरी नोयत जो आहे, माइनर आहे, मीडियम आहे या सीरियस आहे। माइनर मीडियम आहे त उन ख़बर हूंदी आहे ॿारु पैदा थींदो, उहो थी सघे थो मसइला हल थी वञे, उनखे कुझु न करिणो आहे। सीरियस आहे त सीरियस कहिड़ी नोयत जो आहे, छा उहो ॿारु जॾहिं पैदा थींदो त उहो सर्वाइव करे सघंदो, सर्वाइव कंदो, उन सर्वाइवल नॉर्मल जेके अहिड़ा ॿार 100 पैदा थी चुका आहिनि त उन्हनि मां घणनि सर्वाइव कयो आहे। ख़बर पई त 100 मां 95% विदिन फ्यू डेज़ एक्सपायर थी वेंदा आहिनि, त मतिलबु त उन ॿार जो पैदाइश खां पोइ को मुस्तक़बिल न आहे, उहो माउ पीउ लाइ हिकु बोझ हूंदो। उनजो असां वटि इस्लामिक लॉ में इहो रूल आहे त 24 हफ़्तनि खां पहिरियों जेकॾहिं प्रेगनेंसी आहे त उनखे टर्मिनेशन ऑफ प्रेगनेंसी ॿार जी उन कंडीशन खे ॾिसी करे एडवाइस करे सघूं था। उन में इहो ॾिसणो पवंदो त माउ खे त नुक़सानु नथो थिए, उहो ॾिसी करे उन टीम हूंदी आहे पूरी, गाइनोकोलॉजिस्ट हूंदो आहे, पीडियाट्रिशियन हूंदो आहे, पूरी टीम एथिकल उनखे ॾिसी करे
उन खां पोइ एडवाइस कयो वेंदो आहे। पर जेकॾहिं न उहा बीमारी अहिड़ी आहे जीअं दिलि जी धड़कन तेज़ हुजणु, दिलि कमज़ोर हुजणु, पाणी हुजणु, उन जो असां ट्रीटमेंट करे सघूं था दवा जे ज़रिए या ॿिए इलाज जे करे। माना उन ॿार खे ठीकु करे। अच्छा, जेके ॿार पैदा थियण खां पोइ हिन वक़्तु वरी इन ई सुवाल जो ॿियो कंटिन्यूशन ॾिसो आहे त छा जदीद साइंसी दौर में हिन में दुनिया में अहिड़ा तरीक़ा आहिनि जीअं तव्हां एंजियोप्लास्टी ज़रिए या ओपन हार्ट सर्जरी ज़रिए, पर अञा के जदीद तरीक़ा आहिनि त इहे जल्दी 6 महीननि जे अंदरि या साल जे अंदरि इहे जेके बि दिलि जा पैदाइशी नुक्स आहिनि उन्हनि जो जदीद तरीक़े सां इलाज करे ॿारनि खे जेको सो नॉर्मल करे सघिजे, अहिड़ा तरीक़ा मौजूदु आहिनि? उहो जेनेटिक्स ते रिसर्च हली रही आहे त जेकॾहिं ॿारु आहे ख़ानदान जे अंदरि बीमारी आहे, उन जेनेटिक्स ख़बर पए थी त हीअ जीन आहे, जीनियाती नुक्स आहे, त उन ते रिसर्च हली रही आहे। उन खां गॾु इहो बि रिसर्च हली रही आहे त उन जेका बीमारी आहे उन जा सबबु कहिड़ा आहिनि, छा को न्यूट्रिशन आहे, को मल्टीवाइटामिन आहे, या को ॿियो अहिड़ो को खुराक आहे या माउ जी बीमारी आहे जंहिंखे असां पहिरियों ई इलाजु करे छॾियूं त उहो नुक्स थिए ई कोन उन ते। उन खां अलावा इहो बि हली रहियो आहे त जेकॾहिं ॿारु पैदा थी रहियो आहे त छा कुझु अहिड़ियूं दवाऊं आहिनि जंहिंसां जल्दी उन जी फास्ट हीलिंग थिए, ग्रोथ उन जी फास्ट उन जी रिकवरी थी वञे, उन ते बि कमु हली रहियो आहे। पर मां तव्हांखे वरी बि चवंदुमि त इन सभिनि शयुनि में माउ जी सिहत जो, माउ जी हेल्थ जो वॾो रोल आहे। वॾो रोल। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां छा था सम्झो त अॻे जे दौर में दिलि जा ॿारनि में पैदाशी दिलि जा नुक्स घणा हुआ या हाणे वधीक आहिनि, या हाणे अवेयरनेस वधीक आहे, या हाणे जेकॾहिं इहे मरीज़ ज़्यादा अचनि पिया त उनजा सबबु कहिड़ा आहिनि? नंबर साॻा ई आहिनि। पूरी दुनिया में 100 मां हिकु ॿार खे जेको पैदाइशी दिलि जो मर्ज़ थी सघे, 5 साल बि ईअं हो, 100 साल पहिरीं बि 100 साल बिल्कुलु बि ईअं हो। पहिरियों छा हो त असांखे नॉलेज न हुई, एतिरी सहूलियतूं कोन हुयूं, सहूलियतूं न हुयूं, इन्वेस्टिगेशन जा तरीक़ा कोन हुआ, टूल कोन हुआ। ईअं न, सहूलियत जेकॾहिं त वॾनि शहरनि में, घणे तइदाद में, ऐं उहो पहुचाइण वारो हिन वक़्तु NICUD आहे। त नंढा नंढा मिठीअ में ॾिसो एॾा, मां फस्ट टाइम जॾहिं मिठीअ में क्लिनिक करणु वियुमि त उते 15-15 सालनि जा ॿार पिया अचनि जीअं पैदाइशी नुक्स हुया, बिल्कुलु नीरा। मां हुन खां पुछियो त तव्हां 15-15 साल छा कयो? चई असांखे चयो वेंदो हुयो, कॾहिं ॿुधायो वेंदो हो, पर ख़बर न हुई त कहिड़ो मसइलो आहे, ऐं डॉक्टर जेको चवंदा असां उहे कंदा हुआसीं। पर असां कॾहिं इकोकार्डियोग्राफी न कराईसीं, असांखे प्रॉपर कंहिं न ॿुधायो, न असां में सघ हुई एतिरी जो 500 कमाइण वारो, 500 कमाइण वारो 5 ॿार वठी करे मां कराची पहुचां। ठीकु आहे। त मतिलबु इन शइ खां माना तव्हां सम्झो त मर्ज़ वधी न रहियो आहे, पर इन्वेस्टिगेशन वधी वई आहे, डायग्नोसिस वधी वियो आहे। उहे जेके लिकियल ॿार आहिनि, जेके बीमार आहिनि, उहे ॿाहिरि अची रहिया आहिनि, सम्झो त ज़ाहिर थी रहिया आहिनि त हा इहे बीमार आहिनि। ऐं उन्हनि जो तव्हां रेशियो सिंपल मां तव्हांखे ॿुधायां त जेके अॻे पैदाइशी ॿार हूंदा आहिनि, तव्हां चयो ब्लू बेबीज़, जेके पैदाइशी तौर ते ब्लू हूंदा आहिनि, उन्हनि जो रुझान इहो हो त जेकॾहिं 24 कलाकनि में या 48 कलाकनि में उनजो इलाजु शुरू कयो वञे त उनजो सर्वाइवल न आहे। पोइ जॾहिं सहूलियत न हुई त ॿारनि जो छा थींदो हो, कराची ताईं त न पहुची सघंदा एतिरे में, हा डेथ थी वेंदी, एक्सपायर थी वेंदा। उहे हाणे छा थियो आहे, फॉर एग्ज़ाम्पल लाड़काणे जो तव्हांखे मिसाल थो ॿुधायां, लाड़काणे में फॉर एग्ज़ाम्पल 100 ॿार जा हुआ, उन मां जेकॾहिं हिकु ॿार खे त हूंदो न, जेकॾहिं महीने में 1000 त ॿार ॼणनि, माना 10 ॿार अहिड़ा हूंदा जेके सीरियस हूंदा, कार्डियो में वेंदा, जेके फौरन ईंदा, उन डायग्नोस थी वेंदो, उनजो इलाज थी वेंदो। ठीकु आहे। अच्छा डॉक्टर साहब, जेकॾहिं नंढड़ो ॿारड़ो आहे, उनजो तव्हां इलाजु कयो ऐं उनखे तव्हां जेको सो सुराख बंदि करे छॾियो, त पोइ उनखे दवाउनि खाइण जी ज़रूरत कोन्हे, उहो सॼी ज़िंदगी नॉर्मल ज़िंदगी गुज़ारे? इन में ॾिसो न त असांजी अवाम खे ज़रूरु ख़बर हुजे त दवा खाइणु शुरू करणु ऐं बंदि करणु पंहिंजे मर्ज़ी सां न, भले पंहिंजी, भले जेकॾहिं उनखे सुराख तव्हां बंदि करे छॾियो, ठीकु आहे, हफ़्तो 10 ॾींहं 15 ॾींहं महीनो दवा खाराए, या अहिड़ा मरीज़ सॼी ज़िंदगी दवा खाए। हा, इहो मां तव्हांखे इहो चयो न, पंहिंजी मर्ज़ी सां न कंदा। असां ॿार ते डिफरेंट हूंदो आहे। हिकु ॿार आहे जंहिंमें सुराख आहे, पर दिलि कमज़ोर आहे, भली असां ऑपरेशन कयो आहे, पर दिलि अञा कमज़ोर आहे, उनखे थी सघे थो 6 महीना 12 महीना दवा खाराईंदा रहूं जेसिताईं रिकवरी न थी वञे। ॿियो ॿार हूंदो बिल्कुलु दिलि सही आहे, नंढो सुराख आहे, छतरी हणी बंदि कई, थी सघे थो महीने में बंदि करे छॾियूं, जेसिताईं असां न चऊं तेसिताईं बंदि न कनि। ऐं इहो असांजी पब्लिक जेका आहे न, उन में हिकिड़ो फुक़दान आहे त उहो उन्हनि जी एजुकेशनल लेवल या स्टेटस जेको आहे न, उहो इहो आहे त अची करे उन डॉक्टर खां न पुछंदा आहिनि जंहिं इलाजु शुरू करायो आहे, उन जॻह ते कंहिंखां जेको सही गाइड न करे, बिल्कुल न करे, माना अहिड़नि मरीज़नि खे दवाऊं खाइणियूं आहिनि डॉक्टर जे मशवरे जे मुताबिक़, जीअं शुरू कराई आहे। हा, जेकॾहिं डॉक्टर चवे थो त पोइ उनजो दवाऊं बंदि। छा अहिड़ा मरीज़ जिन खे नंढे हूंदे को दिलि में नुक्स हुजे या सुराग हुजे, उहे तव्हां ठीकु करे छॾिया हुजे, एंजियोप्लास्टी थी, सर्जरी थी, छा वॾा थी 40 साल 50 साल में उनखे हार्ट अटैक थी सघे थो? हा, ॾिसो न, इहो तव्हां इहा शइ ॿुधाई आहे जेका माण्हू खे अञा ख़बर न आहे। उहे इहे सम्झंदा आहिनि त असांजे ॿार 20 साल पहिरियों ऑपरेशन थी वियो आहे, बिल्कुलु आहे। असां उन्हनि खे सम्झाईंदा आहियूं त वाह ॾिसो, तव्हांजो ॿारु आहे, इन जी मेजर सर्जरी थी आहे, तव्हांजे ॿार जे अंदरि असां हिकु रिपेयर कई आहे, सही आहे,
इन जो पूरी ज़िंदगी फॉलोअप थींदो। ठीकु आहे। छो त इन में कॉम्प्लिकेशन जा चांसिस एज़ कम्पेयर टू नॉर्मल माण्हूअ जे वधीक आहिनि, चाहे उहो हार्ट अटैक हुजे, दिलि जो कमज़ोर थियणु हुजे, वाल जो लीक थियणु हुजे या दिलि में ब्लॉकेज अचणु हुजे, इहे सभु थी सघनि सभु थी सघनि था। इन करे असां उन्हनि खे शुरूअ में जल्दी जल्दी हर ॿार खे घुराईंदा आहियूं, बापा महीने में अचिजो, 3 महीने में अचिजो, वरी 6 महीननि में अचिजो, वरी साल में अचिजो, वरी 2-3 सालनि में अच्छा अचिजो। अहिड़नि ॿारनि जो जेकॾहिं वॾी उमिरि थी वञे तव्हां हुननि जो रिपेयर करियो ठीकु आहे, 50 साल में 40 साल खां पोइ हुनखे जेकॾहिं बाईपास करण जी ज़रूरत या ओपन हार्ट सर्जरी करण जी ज़रूरत आहे या हुनजा वाल्व खोलणा आहिनि या हुनजी आर्टरी खोलणी आहिनि त तव्हां हुनजी सर्जरी करे सघो था? बिल्कुलु करे सघूं था। अॼुकल्ह त ईअं आहे त एंजियोप्लास्टी तमामु हा, घणी कमु आहे। मतिलबु एंजियोप्लास्टी या सर्जरी माना अहिड़नि ॿारनि खे जो करे सघिजे थो। हा बिल्कुलु, बसि तव्हां ॾिसो न, मां तव्हां इहो सिंपल ॿुधायां जेको माण्हू खे ख़बर हुजे। इलाही माण्हू ऑपरेशन न कराईंदा आहिनि त असांजो ॿारु जेको आहे न ऑपरेशन खां पोइ माना सॼी ज़िंदगी हिकिड़ो ऑपरेशन वारो बीमार ॿारु रहंदो। न, ॿारु इलाही बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जिन जो तव्हां वक़्त ते इलाजु थी वियो न, ऑपरेशन थी वियो, बिल्कुलु नॉर्मल माण्हुनि वांगुरु ज़िंदगी गुज़ारींदा, पंहिंजो फ्रूटफुल। अच्छा डॉक्टर साहिबु हिकिड़ो सवाल, टाइम बि ख़तमु थियण वारो आहे, त छा अहिड़ा ॿारनि जो फौरन ऑपरेशन कराए फौरन इलाजु कराइणु घुरिजे या छॾे ॾियणु घुरिजे? फौरन इलाजु कराइणु घुरिजे। तव्हांखे मां वरी चवंदुमि, हर सिटीअ में सेंटर ठाहिण जो मक़सदु हर मरीज़ जी पंहिंजी नौवियत आहे, पर हुनजो नौवियत मुताबिक़ इलाजु तव्हां सम्झो त फौरन थियणु घुरिजे। फौरन थियणु घुरिजे। छो त ॾिसो न, हिकिड़ो तव्हां वटि ॿारु आहे, कंहिं फैमिली में ॿारु आहे जेको बीमार आहे हर वक़्तु, माउ पीउ लाइ, ॿियनि ॿारनि लाइ परेशानी आहे, बोझ आहे, उन करे सॼी फैमिली डिस्टर्ब थींदी, पाण बि परेशान आहे, पर ॿिया ॿार बि कम्प्रोमाइज़ थींदा, उन्हनि जी सिहत कम्प्रोमाइज़ थींदी, उन जो अटेंशन एजुकेशन कम्प्रोमाइज़ थींदी हिकु ॿार जे करे। उन ॿारु जेको नॉर्मलाइज़ थी वेंदो त सॼी फैमिलीअ जी सिहत ते, उन लाइफ स्टाइल ते फ़र्क़ु पवंदो। त तव्हांखे ॾिसणु घुरिजे त उन्हनि जी डेली लाइफ जेका हिकु हेल्थ पॉइंट हुजे उहा बहितर थी। अच्छा अहिड़ो को तरीक़ो आहे डॉक्टर साहिबु या अहिड़ी कोई तहक़ीक़ात थी रही आहे दुनिया में त जेके ॿार माउ जे पेट में आहिनि उन्हनि खे अहिड़ियूं दवायूं उनजी माउ खे खाराई वञे या को अहिड़ो तरीक़ो इख़्तियार कयो वञे त दिलि में को नुक़्स ई न थिए? प्रिवेंटिव साइड जूं दवाऊं आहिनि? प्रिवेंटिव ॾिसो न, तव्हांखे मां ॿुधायो त मल्टीपल फैक्टर आहिनि जेके माउ जी सिहत ते असर अंदाज़ थी करे ॿार जी सिहत ते असर अंदाज़ कंदा। सभु खां पहिरियों आहे माउ जी न्यूट्रिशन। छो त ॿारु पैदा थींदो ज़ाहिर ग़िज़ाइयत मां, उनजी गोश्त हर शइ उन मां ठहंदी। जेकर मल्टीवाइटामिन जी डिफिशियंसी आहे, ब्लड जी कमी आहे, खुराक जी कमी आहे, त उनजी हर शइ कम्प्रोमाइज़ थींदी। ॿियो जेकॾहिं को जरासीम असर थो करे त उहो जरासीम सिर्फ़ु माउ ते न कंदो, ॿार ते बि असरु कंदो। उन लाइ मदर जी वैक्सीनेशन तमामु ज़रूरी आहे, मदर जी न्यूट्रिशन ज़रूरी आहे, मदर जो ब्लड प्रेशर ॾिसणु, शुगर जो हुजणु, उनजो कंट्रोल रखणु, या ब्लड जी क्वांटिटी जेका आहे उन जो प्रॉपरली मिक़दारु ॾिसणु, या माउ जी ॿियूं जेके बीमारियूं आहिनि, जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल को माउ आहे, पहिरियों उनखे सीने जो मसइलो आहे, जिगर जो मसइलो आहे, गुर्दे जो मसइलो आहे, उन्हनि माउरनि खे वधीक चांसिस आहिनि त उन्हनि जे ॿारनि जे दिलि में मसइला थियनि। बिल्कुलु टाइम बि ख़तमु। डॉक्टर साहिबु अक्सर चवंदा आहिनि त ॿारनि खे जॾहिं नुक़्स थींदो आहे, कंहिंजो मुंहुं ख़राबु हूंदो आहे, कंहिंजा चप ख़राबु हूंदा आहिनि, कंहिंजा हथ टेड़ा हूंदा आहिनि, दिलि में बि नुक़्स आहिनि, त इहे मुख़्तलिफ़ ॿार या जो चंड ग्रहण सिज ग्रहण बि थींदो आहे। छा अहिड़ियूं के दवाऊं या अहिड़ियूं के बीमारियूं आहिनि जेके माउ खे हुजनि या ॿाहिरां एंटर थियनि त उन्हनि जे दिलि में नुक़्स थिए, अहिड़ा बि के आहिनि असां वटि के रीज़न्स या न? हा आहिनि। ॾिसो न, तव्हां जेके शयूं ॿुधायो था उनखे चवंदा असां सिंड्रोम, जीअं डाउन सिंड्रोम आहे, मंगोल ॿार हूंदा आहिनि, अहिड़े क़िस्म जा इलाही सिंड्रोम्स आहिनि। माउ जे तरफ़ां हा, इहो मां ॾिसो न, जेको मां तव्हांखे जीनियाती जेका बीमारी हूंदी आहे न, उन मल्टीपल फैक्टर हूंदा आहिनि। थी सघे थो माउ हुजे, ख़ानदान हुजे, या को ॿी का बीमारी जे करे जीन में डिफरेंस अची वियो हुजे। हमेशह मां जेकॾहिं ईंदो आहे न कोई बि असां फैमिली, असां दवा खाइण सां बि कंहिं ॿार ते बिल्कुलु बि पेट में ॿार ते असरु पई सघे थो। तव्हां ॾिसो न, चवंदा आहिनि शुरू जे 3 महीननि में जेका बि दवा खाओ डॉक्टर खां पुछी करे खाओ, उनजे करे बि ॿार ते असरु थींदो। ॾाढो सुठी तव्हां असांखे ॼाण ॾी। मैसेज छा हूंदो तव्हांजो पैगाम पंहिंजे? बसि मुंहिंजो सभ खां पहिरियों इहो ई मैसेज हूंदो त असांजी सिंध गवर्नमेंट जेका आहे स्पेशली इन SUD थ्रू तमामु घणी एफर्ट्स कई आहे त उहे फैमिलीज़ जंहिंजे आस पास को बि अहिड़ो ॿारु रहे थो जंहिंमें कंहिं बि क़िस्म जो दिलि जो मसइलो आहे, उनजे बिल्कुलु नियर बाए विदिन डिस्टेंस, वॉकिंग डिस्टेंस ते सेंटर्स खुलियल आहे, उते वञी तव्हां चेकअप ज़रूरु करायो, भली तव्हांखे ख़दशो हुजे। ॾाढो सुठो तव्हांजो मैसेज, वॾी महिरबानी डॉक्टर अब्दुल सत्तार शेख साहिबु तव्हां ते असां आया, तव्हांजी घणी घणी महिरबानी। नाज़रीन, असांजे मख़सूस महिमान डॉक्टर अब्दुल सत्तार शेख असां सां गॾु, जंहिं असांखे ॾाढी ज़बरदस्त ॼाण ॾिनी NICVD में, ऐं जेको सो कार्डियोलॉजिस्ट आहे, ॿारनि जी बीमारी जो माहिर आहे, ॾाढी ज़बरदस्त ॼाण ॾिनी त दिलि जूं बीमारियूं जेके ॿारनि में पैदाइशी हुजनि या पैदाइश खां पोइ थियनि, उन सभिनी जो इलाजु मौजूदु आहे। कंहिं ॿिए मुल्क में वञण जी ज़रूरत न आहे। कराची हुजे, सखर हुजे, टणवान खान जिते बि वेंदो त NICVD जा सैटेलाइट सेंटर मौजूदु आहिनि, उते वञी ॾेखारियो, चकास करायो, पंहिंजो इलाजु करायो, ऐं को पैसो बि कोन था वठनि, फ्री में इलाजु आहे। इन करे कंहिं ख़दशे जी ज़रूरत न आहे। पंहिंजे डॉक्टर सां मशवरो करियो। NICVD जी जेके सेंटर मौजूदु आहिनि सिंध में, उन्हनि मां फ़ाइदो वठो, पंहिंजे ॿारनि जो इलाजु करियो। डॉक्टर साहिब जिन ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितरीन सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो।
पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमौर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।